नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां खबर ॾींदा खैबर लग मोरो का हैदराबाद मौला अली जे कदम गाह जी ज़ियारत तां वापसी। शाह अब्दुल लतीफ़ बेटाई जे मज़ार लाइ वेंदड़ ज़ियारतिन जी वेन जो बाहु तेरो बरसां क़ौमी शाहराह ते कोच सां टकर थी पियो, जंहिं जे नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल मटियारी आंदो वियो, जिते तबई इमदाद ॾेई वधीक इलाज लाइ सिविल अस्पताल हैदराबाद रवानो कयो वियो। ज़रियनि मूजिबि वेन बाहु तेरो बरसां क़ौमी शाहराह ते कोच सां टकराइजी वई। वेन में टोटल 22 माण्हू सवार हुआ, जेके ॻोठां ज़ियारत लाइ हैदराबाद विया हुआ त वापसी में बाहु तेरो बरसां क़ौमी शाहराह ते वेन कोच सां टकराइजी वई। ज़ख़्मियुनि में ॿारड़ा औरतूं ऐं मर्द शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि में मक़सूद ज़रदारी, मुराद दिलशेर, जुबैदा, परियल खान ऐं ॿिया शामिल आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।